आउं डांग स्टेट सर्कल दौलतपुर जो मेंबर सरवण अरशद अली उठो आहियां जेको पाण किताब पढ़े में पढ़ण जा मुखिया जेको डॉक्टर शाहमराज चांडे साहब जिन लिखियल आहे। इन किताब खे अॻिते वधाईंदे अॼु जो पंहिंजो उनवान आहे मलाइशिया जो तइलीमी निज़ाम। मलाइशिया में स्कूल जी तइलीम 4 साल जी उमिरि खां शुरू थिए थी, जंहिंखे परे स्कूल एजुकेशन चयो वञे थो, जेका 2 सालनि ते मुश्तमिल आहे। उन खां पोइ ई प्राइमरी स्कूल ऐं तइलीम शुरू थिए थी, जंहिं लाइ ॿार जी उमिरि 6 साल रखी वई आहे। हिते प्राइमरी तइलीम 6 सालनि खां आहे। उन खां पोइ सेकेंडरी तइलीम 5 सालनि ते मुश्तमिल आहे। सेकेंडरीअ जा 5 साल पूरा करण खां पोइ SPM जो इम्तिहान थिए थो, जेको सम्झो असांजे मैट्रिक जहिड़ो इम्तिहान आहे। उहो अॻिते पढ़ण लाइ लाज़मी पास करणो आहे। मलेशिया में प्राइमरीअ खां सेकेंडरीअ ताईं तइलीम न फ़क़त मुफ़्त में आहे, पर ॿार खे नाश्तो ऐं मांझांदो बि करायो वञे थो। किताब ऐं यूनिफॉर्म बि मुहैया कया वञनि था। उन खां पोइ यानी 11 ऐं 12 जीअं हिते जी तइलीम कंपलसरी न आहे। मैट्रिक ताईं तइलीम गवर्नमेंट तरफ़ां हिते ज़रूरी कई वई आहे, पर उन खां मथे ॿार जे ग्रेड गवर्नमेंट तरफ़ां ग्रेड ऐं संदसि मथे क्लास में दाख़िला जो थियण ऐं संदसि तरफ़ां पंहिंजे ख़र्च ते आहे। उहा ॿी ॻाल्हि त इंटरमीडिएट तइलीम या ग्रेजुएट सतह ते तइलीम हासिल करणु हिते एॾो महांगो न आहे ऐं केतिरियुनि ई स्कॉलरशिपूं अलॻि मैसर कयूं वञनि थियूं। जेके बि होनहार ॿार हासिल करे वरी गवर्नमेंट जे ख़र्च ते पढ़ी सघनि था। SPM जे इम्तिहान पास करण खां पोइ प्री यूनिवर्सिटी क्वालिफिकेशन प्रोग्राम आहे, जेको खेनि पढ़ी करे पास करणो पवंदो आहे, जंहिंखे असां वटि इंटरमीडिएट या कॉलेज एजुकेशन चयो वञे थो, पर हिते उन खे प्री यूनिवर्सिटी प्रोग्राम चयो वञे थो। उन खां पोइ ई यूनिवर्सिटी सतह ते कंहिं स्पेशलाइज़ फील्ड में शागिर्द वञनि था। ही प्रोग्राम असां वांगुरु फिक्स 2 सालनि जो न, पर 1 साल खां 2 सालनि जो थिए थो, जिन खे STAM ऐं STPM इम्तिहान चयो वञे थो। STAM खे मेट्रिकुलेशन चयो वञे थो। हिन में शागिर्दनि खे 1 साल लॻे थो ऐं ॿिए प्रोग्राम खे STPM ऐं A लेवल बि चयो वञे थो, जंहिं में 1.5 साल खां 2 साल लॻियो वञनि था। उन लिहाज़ सां SPM जे इम्तिहान खां पोइ ॿार जी उमिरि तक़रीबन 17 साल थी वञे। STPM प्री यूनिवर्सिटी क्वालिफिकेशन इम्तिहान खां पोइ ॿार जी उमिरि तक़रीबन 19 साल थियो वञे थी। महिरबानी।